नाज़रीन, सीनियर सूबाई वज़ीर शर्जील नामेमण चयो आहे त कराची जे सनअती इलाइक़नि लाइ 9 अरब 28 करोड़ रुपयनि खां वधीक तरक़ियाती पैकेज जी मंज़ूरी सिंध हुकूमत जो बरवक़्त ऐं तारीख़ी फ़ैसिलो आहे। पंहिंजे बयान में शर्जील नामेमण चयो आहे त सिंध हुकूमत कराची खे ॿीहर मज़बूत फ़ाल ऐं मुक़ाबले जोॻो सनअती मर्कज़ बणाइण लाइ पूरी संजीदगी ऐं तसलसल सां कमु करे रही आहे। शर्जील नामेमण चयो आहे त कराची क़ौमी मईशत जो दिलि आहे ऐं सनअती ज़ोन्स जी बहाली ऐं तरक़ी सिधी तरह रोज़गार वापार ऐं सीड़पकारी सां जुड़ियल आहे। सनअती इलाइक़नि जी इंफ्रास्ट्रक्चर में बहितरीअ लाइ जामे रोड मैप तहत तरक़ियाती कम शुरू कया वेंदा, जेके 6 महीननि अंदरि मुकमल कया वेंदा। नाज़रीन, अव्हांखे हिकु भेरो ॿीहर अहम ख़बर ॾेई रहिया आहियूं त सीनियर सूबाई वज़ीर शर्जील नामेमण चयो आहे त कराची जे सनअती इलाइक़नि लाइ 9 अरब 28 करोड़ रुपयनि खां वधीक तरक़ियाती पैकेज जी मंज़ूरी सिंध हुकूमत जो बरवक़्त ऐं तारीख़ी फ़ैसिलो आहे। पंहिंजे बयान में शर्जील नामेमण चयो आहे त सिंध हुकूमत कराची खे ॿीहर मज़बूत फ़ाल ऐं मुक़ाबले जोॻे सनअती मर्कज़ बणाइण लाइ पूरी संजीदगी ऐं तसलसल सां कमु करे रही आहे। शर्जील नामेमण चयो आहे त कराची क़ौमी मईशत जो दिलि आहे ऐं सनअती ज़ोन्स जी बहाली ऐं तरक़ी सिधी तरह रोज़गार वापार ऐं सीड़पकारी सां जुड़ियल आहे। सनअती इलाइक़नि जे इंफ्रास्ट्रक्चर में बहितरीअ लाइ जामे रोड मैप तहत तरक़ियाती कम शुरू कया वेंदा, जेके 6 महीननि अंदरि मुकमल कया वेंदा।